जी बिल्कुल, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मस्सू बुरगड़ी में हिते उस्तादनि पारां पंहिंजी मदद पाण त हिते ग़रीब शागिर्दनि में गरम कपिड़ा विराइण वारी तकलीफ़ रखी वई आहे। अचो त जेकब न्यूज़ पारां हिन सां अहवाल वठूं। कदम आहे ये कदम हलन असांजा यूसी चेयरमैन भी ये कदम खणनि ॿारनि में जेको आहे टैलेंट ईंदो ऐं पढ़ाई जो शौर थींदो ऐं ग़रीब ॿारनि जिन वटि पेन किताब वग़ैरह न आहे, गर्मी जो स्वेटर वग़ैरह चेपल न आहे, ये तंज़ीमूं या उस्ताद जेको कदम खणनि पिया ॾाढो सुठो कदम पिया खणनि। माशाल्लाह ज़बरदस्त तकरीब थी ऐं आउं सलाम पेश करियां थो उस्तादनि खे ऐं ॿारनि खे जेके जिन्हनि पंहिंजे खीसे मां ख़र्च करे इन ग़रीब बचनि नंढड़नि खे स्वेटर हिन मौसम में स्वेटर ऐं चपल ॾिना। असां इन खे सलाम पेश कयूं था ऐं अहिड़ा कम थींदा रहनि त ॿारनि जी दिलि वधंदी ऐं हू पढ़ाई ते ध्यानु ॾींदा। खे था ॾियूं त तव्हां पंहिंजे इर्द गिर्द जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि स्कूल खां हटी करे बि तव्हां ग़रीबनि जी मदद करियो ऐं इन ॻाल्हि जो तव्हांखे सवाबु मिलंदो। ऐं असां पंहिंजे हणा वणा ही प्रोग्राम कयो आहे, अॼु इलाइक़े जे मौजूदीन खे घुराए थी, उन्हनि असांखे सुठी मोट ॾिनी ऐं हू ॾाढा ख़ुशि थिया। चवंदा असां बि तव्हां सां गॾिजी कमु करणु चाहियूं था ऐं इनशाला इहो सिलसिलो जारी थियो आहे ऐं इहो जारी रहंदो ऐं असां इहो कमु कंदा रहंदा। ऐं अहिड़ा अमल थियणु घुरिजनि ऐं हींअर इनशाला सभु दोस्त इन ॻाल्हि जे लाइ सभु हिननि सां असां गॾु आहियूं, अॻिते हली पंहिंजे हिननि सां बिल्कुलु ताउन कंदासीं। महिरबानी। जी बिल्कुलु, मस्सू बुरगड़ी में जेके तकरीब में मौजूदु हिते उस्तादनि समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि पारां तव्हां कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो इहो चवणो हो त हिते उस्तादनि पंहिंजी मदद पाण त हिते स्कूल में ग़रीब ऐं मुस्तहिक ॿारनि में हिते गरम कपिड़ा ऐं सूटर विरिहाया आहिनि। हिननि जो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। हींअर सियारो आहे, मासूम ॿार स्कूल अचे थो त हुनखे पंहिंजे सियारे खे बचाइण जे लाइ सूटर ॾिना विया आहिनि। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद, जेकब न्यूज़, मस्सू बुरगड़ी।